ख़बर अवां शेयर कंदासीं। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त अमरीका पाकिस्तान ऐं भारत विच में पुरअमन ॻाल्हियुनि जी आजिया कंदो। मैथ्यू मिलर जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जी रफ़्तार ऐं किरदार पाकिस्तान ऐं भारत खे तय करणो आहे। पाकिस्तान ऐं भारत सां पुरअमन ऐं तामीरी लाॻापा चाहियूं था। अमरीका पारां शहबाज शरीफ खे भारतीय वज़ीर आज़म तरफ़ां मुबारक ॾियणु सुठो सोण करार ॾिनो वियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त अमेरिका पाकिस्तान ऐं भारत विच में पुरअमन ॻाल्हियुनि जी आजिया कंदो। मैथ्यू मिलर जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जी रफ़्तार ऐं किरदार पाकिस्तान ऐं भारत खे तय करणो आहे। पाकिस्तान ऐं भारत सां पुरअमन ऐं तामीरी लाॻापा चाहियूं था। अमेरिका पारां शहबाज शरीफ खे भारतीय वज़ीर आज़म तरफ़ां मुबारक ॾियणु सुठो सोण करार ॾिनो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त अमेरिका पाकिस्तान ऐं भारत विच में पुरअमन ॻाल्हियुनि जी आजिया कई पई वञे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त अमरीका पाकिस्तान ऐं भारत विच में पुरअमन ॻाल्हियुनि जी आजिया कंदो। मैथ्यू मिलर जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जी रफ़्तार ऐं किरदार पाकिस्तान ऐं भारत खे तय करणो आहे। पाकिस्तान ऐं भारत सां पुरअमन ऐं तामीरी लाॻापा चाहियूं था। अमरीका पारां शहबाज शरीफ खे भारतीय वज़ीर आज़म तरफ़ां मुबारक ॾियणु सुठो सोण करार ॾिनो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त अमेरिका पाकिस्तान ऐं भारत विच में पुरअमन ॻाल्हियुनि जी आजिया कंदो। मैथ्यू मिलर जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जी रफ़्तार ऐं किरदार पाकिस्तान ऐं भारत खे तय करणो आहे। पाकिस्तान ऐं भारत सां पुरअमन ऐं तामीरी लाॻापा चाहियूं था। अवां खे आगाह कयूं पिया। अमरीका पारां शहबाज शरीफ खे भारतीय वज़ीर आज़म तरफ़ां मुबारक ॾियणु सुठो सोण करार ॾिनो वियो आहे।